दहशतगर्दी 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 मुझो साईं मुझो साईं। भान सैयदाबाद में रोज़ानी वधंदड़ बदअमनी फुरूं ॾाढा चोरियूं सरेआम थियण जे ख़िलाफ़ अॼु भान सैयदाबाद जा शहरी सियासी समाजी धुरियूं रोडनि ते निकिरी आयूं। शहरी सियासी समाजी धुरियुनि SUP भान सैयदाबाद जे अॻवाननि अली असगर शाहानी, अली रज़ा चन्ना, मीर अली असगर पंवर, मुरीद खान बिरोही, जिन जी अॻवानी में बुरड़ा हाउस खां एहतिजाजी मुज़ाहिरो करे शाही बाज़ार दुआ चौक खां गुज़रंदे भान सैयदाबाद प्रेस क्लब आॾो एहतिजाज करे धरणो आयो। ॿ वारदातूं बिरोही बिरादरी सां तालुक़ रखनि थियूं। हिकिड़ी वारदात कोड़ल शाह जी हवेलीअ मां किरोड़े रुपयनि जो धाड़ो लॻो आहे ऐं टियों ॾींहुं पंहिंजो मेमण महल में पंहिंजो चोर वारदात करण जे लाइ निकिता, पर उतां तड़ीपाल थी विया हलिया। असांजो दोस्त साफ़ अकरम मेमण जे भाउ जे मेडिकल स्टोर खे ॿ टिनि ॾींहंनि खां उनजो मेडिकल स्टोर खे भञी उन मां कुझु रोक रक़म ऐं पंहिंजो सामान खणी फरार थी विया। असांखे ख़बर न आहे त पुलिस कहिड़ी निंड सुतल आहे। आख़िर हे पुलिस छाजी ड्यूटी थी करे। मां IG सिंध, DIG हैदराबाद, SSP जामशोरो मोहम्मद अनवर खटियाण खे इहा अपील थो कयां त जल्द खां जल्द हिन मामले जो नोटिस वठी भान सैयदाबाद शहरनि सां इंसाफ़ करे। जे न त अॼु असां सिंध यूनाइटेड पार्टी जा कारकुन भान सैयदाबाद में एहतिजाज कयो आहे। हफ़्ते खां पोइ असां पूरे ज़िले में एहतिजाज जी सॾ ॾींदासीं। मुख़्तलिफ़ तरीक़नि सां मुख़्तलिफ़ नमूननि सां सॼे ज़िले जामशोरे में एहतिजाज कंदासीं। तेसीं ताईं माठ करे न वेहंदासीं जेसीं ताईं भान सैयदाबाद जे माण्हुनि सां इंसाफ़ नथो थिए। बड़ी मेहरबानी भाई। ये एक माह से मुसलसल हमारे शहर भान सैयदाबाद में जो है गुंडा राज है, दहशतगर्दी है और यहाँ पे घरों में घुस के ये डाके डालते हैं, फुर करते हैं ये दहशतगर्द, लेकिन कोई भी पुलिस इंतजाम नोटिस लेने के लिए तैयार नहीं है। हमारे भाई बरकत बिरोही के घर में डाका लगा 15 लाख का, फिर एक मौजूद शहरी सैयद कोड़ल शाह के घर में 2 करोड़ का डाका लगा है। लेकिन ये CM का शहर है, मुराद अली शाह का शहर है, उसका तक है, उसका गांव है। लेकिन मुराद अली शाह साहब वो नींद में मज़े ले रहा है, लेकिन भान सैयदाबाद शहरियों के माल और तहफ़्फ़ुज़ करने के लिए तैयार नहीं है, लोगों को तहफ़्फ़ुज़ करने के लिए तैयार नहीं है। इहो ई चवण थो चाहियां त ही एहतिजाज उन ख़राब हुक्मरानी जे करे थियो आहे। असांजा हुक्मरान जेके दावा था कनि, ख़ासि करे असांजो चीफ मिनिस्टर ऑफ सिंध सैयद मुराद अली शाह हिन शहर मां हुनजो अबाई हल्को आहे। हू सदाई चवंदा आहिनि त हीअ असांजी अबाई हल्को आहे, असांजो पीउ जो हल्को आहे। और आऊं मुराद अली शाह साहब ही माण्हू रोडनि रस्तनि ते महीननि खां वठी दरपदर आहिनि। तव्हां किथे आहियो? कहिड़े निंड में सुतल आहियो? पंहिंजे माण्हुनि खे त संभालियो जिन जा घर महफ़ूज़ न आहिनि, जिन जा ओताकूं महफ़ूज़ न आहिनि, जिन जूं खिचियूं महफ़ूज़ न आहिनि। उहो अवांजी चीफ मिनिस्टर कहिड़े कम जी? उन्हनि एहतिजाज कंदे ॿुधायो त भान सैयदाबाद शहर में काफ़ी धाड़ा लॻी चुका आहिनि, पर पुलिस कख भञी बीणो नाहे कयो। माण्हुनि जो जान ऐं माल बि ख़तरे में आहे। हुननि सैयद मुराद अली शाह खे अपील कंदे चयो आहे त नोटिस वठनि त जीअं हिन बदअमनी खे रोकियो वञे। HRJD न्यूज़ मां फ़िलहालु एतिरो ई। वधीक ख़बरुनि अपडेट जे लाइ ॾिसंदा रहो HRJD न्यूज़।